खबर अवां सां शेयर कंदा रहूं। वफ़ाक़ी हुकूमत महांगाई जे मारियल अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल की कीमत में 14 रुपया 85 पैसा फी लीटर वाध करे छड़ी, जंहिंखां पोइ नई कीमत 248 रुपया 74 पैसा थी वियो आहे। उन खां अलावा हाई स्पीड डीज़ल 13 रुपया 23 पैसा महांगो कयो वियो, जंहिंखां पोइ हाई स्पीड डीज़ल की कीमत 276 रुपया 54 पैसा थी वियो। लाइट डीज़ल 18 रुपया 68 पैसा ऐं गासलेट 18 रुपया 83 पैसा महांगो कयो वियो आहे। नाणे वारी वज़ारत मूजिब पेट्रोलियम शयुनि जूं नयूं क़ीमतूं अॼु राति 12 खां पोइ लागू कयूं वेंदियूं। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। वफ़ाक़ी हुकूमत महांगाई जे मारियल अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल की कीमतुनि में 14 रुपया 85 पैसा फी लीटर वाध करे छॾी आहे, जंहिंखां पोइ नई कीमत 248 रुपया 74 पैसा थी वियो। उन खां अलावा हाई स्पीड डीज़ल 13 रुपया 23 पैसा महांगो कयो वियो, जंहिंखां पोइ हाई स्पीड डीज़ल की कीमत 276 रुपया 54 पैसा थी वियो। लाइट डीज़ल 18 रुपया 68 पैसा ऐं गासलेट 18 रुपया 83 पैसा महांगो कयो वियो आहे। नाणे वारी वज़ारत मूजिब पेट्रोलियम शयुनि जूं नयूं क़ीमतूं अॼु राति 12 खां लागू कयूं वेंदियूं। खबर के हवाले से अवां खे आगाह करे आऊं या अहम खबर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। वफ़ाक़ी हुकूमत महांगाई जे मारियल अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल की कीमत में 14 रुपया 85 पैसा फी लीटर वाध करे छॾी, जंहिंखां पोइ नई कीमत 248 रुपया 74 पैसा थी वई। उन खां अलावा हाई स्पीड डीज़ल 13 रुपया 23 पैसा महांगो कयो वियो आहे, जंहिंखां पोइ हाई स्पीड डीज़ल की कीमत 276 रुपया 54 पैसा थी वई।